बहिराड़ी जे पेशमा मंजूं दीन सां मुहबत भरियूं ॻाल्हियूं ऐं मूंसां कचहरियूं। कुझु पेशमाउनि ॿुधायो त साईं असांजा इश्तिहारनि में नाला बि नथा ॾिना वञनि। असां उन महिल तां उन्हनि खे यादि अचूं जॾहिं कंहिंजो जलसो थो अचे, पोइ असांखे दावतूं ॾियणु अचनि था पिया। वरी असां उन्हनि जे जलसे में किरायो भरे सॼे ॻोठ मां गाॾियूं काहे उन्हनि जे जलसे ते था वञूं त असांखे उहो भतु खाराइनि था पिया। मौलवियुनि वारी मानी बि कोन था खाराइनि, पाण उते स्टेज ते वेठा आहिनि, असांखे स्टेज ते बि कोन था विहारनि। भले के 5 हाफ़िज़ कया आहिनि, के 10 हाफ़िज़ कया आहिनि, पर बहिराड़ी जे पेशमा में चवनि था साईं असां मुहबत ख़ातिर ॻोठां सॼे ॻोठ में ऐलान करे गाॾी भरे वञी उन्हनि जा जलसा कामयाबु कयूं था। पाण पंहिंजा, पंहिंजे घर वारनि जा, पंहिंजे दोस्तनि जा वॾा वॾा लक़ब ॾेई करे नाला लिखनि था। असांजो कुंड में बि नालो नथा लिखनि। पोइ मूंखे हिकिड़े पंहिंजे दोस्त ॿुधायो, वॾो मुफ़्ती आहे असांजो, चई साईं इश्तिहार वारनि मां कहिड़ी उमेदु रखिजे जेके अलाह साईं जो नालो बि नंढो था लिखनि, नबी साईं जो नालो बि नंढो था लिखनि, पंहिंजा वॾा नाला था लिखनि। पोइ तंहिंजे करे बहिराड़ी जा पेशमा में ई दीन जा ख़ैरख़्वाह आहिनि, जेके पंहिंजे शहर जा बि आहिनि इन आहिनि, पर जेके पंहिंजे तकलीफ़ुनि जे बावजूदु न सोलर आहे, न बैटरी आहे, न AC आहे, शहर जे एसियुनि वारा बि एतिरी महिनत कोन था कनि जेतिरा बहिराड़ी जा पेशमा कनि था। ऐं असांखे पंहिंजे पेशमाउनि जो क़दुरु करणु घुरिजे। वॾी महिरबानी।